आजा राजा जी जी। कुकड़न जो रेट जेको उहो वधे पियो। अच्छा हाणे हीअ मुर्गी पंहिंजी सस्ती आगल आहे। हिकिड़ो ॾींहुं मुर्गी खपाइणी कोन्हे त जीअं सुभाणे रेट मार्केट में हीअं थी वञे न, पोइ खपाईंदासीं त पंहिंजो मुनाफ़ो थी वेंदो। दाणो पाणी करे छॾियो आहे त पोइ पाण काजी खपाई बि कोन था। ईअं अॼु जेको ग्राहक अचे उनखे असां टमाटो हाणे हितां ॿाहिरि कढां, ॾियणी न आहे मुर्गी बसि। ठीकु आहे। ईअं ई थींदो। हा पोइ आर्डर वारे कढी ॾिनो सुबुह जी। आर्डर छाजो आर्डर अॼु सभु हीअं थी आहे। अॼु आऊं शादीअ जी दावत ते थो वञा। अच्छा। तूं बि दुकान खे तालो हणी पोइ वञी सुकून सां घर वेही फिल्म ॾिस वञी। ठीकु आहे। ईअं ई कबो। हा हीअ केरु पियो अचे? अरे छा आहे बाबा, छा आहे? असीं ख़ैरात कोन ॾींदा आहियूं। हली वञे तव्हां। अरे ख़ैरात तोखां केरु थो वठे? अरे बाबा असां कल्ह ई त ज़कात ॾिनी। बिल्कुलु। वरी अचे बीहण हेॾो दुकान आहे हुन ते केतिरनि माण्हुनि खे असां ॾिनी। अरे मुर्गी वठण आया आहियूं। मुर्गी? छा मुर्गी? सिधो ॻाल्हाए, सिंधीअ में कुकड़ चओ, कुकड़। अरे तूं मूंखे सुञाणे कोन थो? मुंहिंजो नालो वलू वाजा आहे। वलू वाजा चङा भला मूंखां लाराईंदा आहिनि। अदा वलू वांदा ही हथ अथई। हलियो वञे तव्हां। कुकड़ असां खपाइण छॾे ॾिना। महिमान आया आहिनि, मूंखे किलो मुर्गी ॾे। अदा हाणे ॾे हिनखे मुर्गी महांगी आहे किथा मुर्गी बाबा ॾिस, ही असां ते ॿ टे मुर्गियूं जेके बीठियूं आहिनि, इहे मुर्गियूं पोलियो वारियूं आहिनि। हिननि खे पोलियो आहे। इहे असीं खपायूं कोन था, असांजी मर्ज़ी आहे। छो कोन थो खपाई? दुकान खोलियो वेठो आहीं। असां बाबा दुकान खोलियो वेठा आहियूं त असां पंहिंजे कारोबार लाइ वेठा आहियूं। रेट हूंदा मुर्गियूं ॿ टे असांजे पर्सनल होटल वारनि जो, असां ॾियूं ई कोन। हा हलियो। आऊं तोखे ॿुधायां थो, तोखे मुर्गी ॾियणी पवंदी। आऊं चवां थो मूंखे कावर कराए, मूंखे न कर, न त आऊं ठोसो मूं हणो त अलाए छा थी वेंदो। अरे तूं छा थो ॻाल्हाए? समझी ॻाल्हाए। अरे वलू वाजा नालो आहे मुंहिंजो। वलू वाजा। वलू तूं वाजा हुंजी या वांदो हुंजी, पर असांखे जेको सो तंग न कर। जे न त मुंहिंजो जे हथ उथी वियो त हीअं थी वेंदे। ग्राहक हथ न वञे त बीमार आहे। अरे तूं सम्झाए छॾ हिनखे। जी जी। तूं हुनखे सम्झाए छॾ, हिनखे मुंहिंजी ख़बर ई कोन्हे। अरे मूं चङा भला दसे छॾिया अथई। चङा भला तो दसे छॾिया। अदा उहे तो ॿिया दसिया। तूं नंढड़ो आहीं, तूं खीर पीगी। तूं राजा ही खीर वॼी पीए। ईअं कर, मैं हिकिड़ी दाल खीर पी, पोइ साल ॾेढ खां पोइ अचे कुकड़ वठे। तुंहिंजे वठण खां कुकड़ चढ़ी विया ने ते। अरे आऊं ॿुधाए थो छॾियां, हींअर आऊं तकिड़ो आहियां। वञा पियो, सुभाणे तुंहिंजी दुकान खे ताला लॻणा। अब अॼु दुकान खे असीं हींअर ई तालो था हणूं, तो को ॿाहिरि निकिर बसि। हींअर महिरबानी कर। अहिड़ा ग्राहक जे राजा आया त हिन मुआशिरे जो छा थींदो? पैसा ई वठो कोन हुआ। पैसा कोन, पर लॻो ईअं बि जहिड़ो भतो वठण आयो आहे। बहरहाल तूं हाणे दुकान खे तालो हणी वञी एंजॉय कर। ठीकु आहे। वॾा भत मां घोर लिखाए अचां। ठीकु आहे। हा ईअं ई थींदो।